पुट बुरा इते उबाण को लगो वेठो आहीं। बस अम्मा मुख पिंड जे हालत छॾे दे। घर ही हलो पुट, इते वही गुजारो कंदे। हाँ ना अम्मा मूंखे घर में अॼु सुख कीअं नथो अचे। पर पुट तोखे गुजारो थियो आहे। हाँ घर मंझि सुख कीअं नथो अचनी। सुराई घर मंझि कीने इन करे मुख घर खाइण में तो अचे अम्मा। पुट इन सुरई कना 100 दफ़ा भली मलूकड़ी सा तुंहिंजो विहाउ कराईंदसि। अम्मा तोखे चई चुको आहियां आउं सुराई खे छॾे ॿिए कंहिंसां विहाउ कीअं न कंदुसि। पुट हींअर भली ईअं पियो चई, पर जॾहिं हुन नींगरीअ खे ॾिसंदे न त इहा सुरई विसरी वेंदई। ना अम्मा न, सुरई खे आउं कॾहिं बि कीअं न विसारींदुसि, भल मूंखे छा बि थी पवे। पर पुट हूअ निभागी सोरी तोखे त पुछे बि कीअं नथी, ऐं तूं हिते सुरही करे मांदो पियो थी। अम्मा उहो त सुरई जी दिलि जी मर्ज़ी आहे न, पर आउं त पिंड जी ॻाल्हि थो करियां। चङो हाणे चङो, उथी तूं घरे हल उथी। चङो अम्मा तूं हल, आउं गाड़ी सवाइ ते वेठो आहियां, आउं पोइ अचां थो। चङो सिधो अचिजांइ। हाँ अची मानी खाइजांइ। सारंग वरी केड़ा फाइल पे चेक करी? सोनाणी ये कुछ रहिजी वियल माण्हुनि जा फाइल आहिनि, सोचियुमि त वराए स्टडी करे कोशिश कयां मन कम थी वञनि। फिलहाल खून वारो मसलो त हल थी वियो न? हाँ सोनाणी उहो त थी वियो, पर चनेसर जे माण्हुनि खे तूं छो पियो खूह खणाए ॾी? हो त असांजा दुश्मन आहिनि। सोनाणी दुश्मनी त चनेसर सां आहे, ॻोठ वारनि जो कहिड़ो कसूर आहे हिन में? पर उहे माण्हू चनेसर जे राज जा आहिनि, पाण ई उन्हनि जी मदद कंदो। चरी भलाई जे कमनि में इहो हिसाब नाहे कबो त केरु सॼण आहे ऐं केरु दुश्मन। सारंग इहा ॻाल्हि त लखनि जी आहे, पर चनेसर जा माण्हू तोखे नुक़सान न रसाइनि, पोइ बि तूं उन्हनि जे माण्हुनि सां भलाई कंदो थो वती। सोनाणी मुंहिंजी दरिया जहिड़ी दिलि आहे, ऐं एॾी वॾी दिलि खे मां सोढ़ो नथो करे सघां। हिकु त तुंहिंजो इहो शाइराणो अंदाज़ थो मारे मूंखे। तुंहिंजे हिन जुमिले त मूंखे हिकु शेर यादि थो अचे। इहो शेर त ज़रूरु ॿुधबो, पर कंहिं ॿिए भेरे। शेर त तोखे ज़रूरु ॿुधाईंदुसि, पर हिकिड़ी शर्त ते। कहिड़ी शर्त? हिकिड़ी बहितरीन क़िस्म जी कड़क चांहि। ठीकु आहे, इजो थी काढ़े अचां। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।